परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि दुनिया जी छा मान्यताऊं आहिनि उहे छा थी ॿुधाए पई कि इंसान परमेश्वर सां कीअं मिली सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो अगरि जे तव्हां चाहियो त उनखे परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे तव्हां ॾिसी सघंदा आहियो कि दुनिया छा थी ॿुधाए पई असां परमेश्वर सां कीअं मिली सघंदा आहियूं। अॼु असां हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि बाइबल छा थी चए पई कि इंसान परमेश्वर सां कीअं मिली सघंदो आहे ऐं उनखां पोइ असां इन ॻाल्हि खे बि जांचींदासीं कि छा बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई छा उहो आसान आहे, छा उहो सभिनीनि जे लाइ आहे, छा उनजे अंदरि गारंटी आहे कि न, ताकी असां उनजे मथां विश्वास करे सघूं। मुंहिंजा प्यारो, छो कि इहो असांजे जीवन जो बि सुवालु आहे मुंहिंजा प्यारो। अगरि जे गारंटी कोन्हे त असां छो विश्वास कयूं, इहो असांजे दिलि में हुजणु घुरिजे मुंहिंजा प्यारो। त सुवालु थो अचे पियो कि बाइबल छा थी ॿुधाए पई कि असां परमेश्वर सां कीअं मिली सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, हिन ॻाल्हि खे मां तव्हांखे ॿुधाइण जे लाइ हिकु मिसाल जो इस्तेमालु कंदुसि। मञो कि हिकु माण्हू आहे जंहिंसां ॾाढो गंभीर गुनाह थो थी वञे पियो ऐं उनखे कोर्ट में पेश थो कयो वञे पियो, उनजे मथां मुक़दमो थो हले पियो। अचानक सां जेॾीमहिल उहो माण्हू जेको आहे कोर्ट में बीठो आहे, कठहरे में बीठो आहे, त ॾाढो ख़ुशि थो थी वञे पियो, छो कि उन न्यायाधीश खे ॾिठई जेको उनजो पिता हुयो। उनखे ईअं लॻो कि हाणे मूंखे केरु सज़ा ॾेई सघंदो आहे, हे त मुंहिंजो पप्पा आहे। उहो अंदरि ई अंदरि ॾाढो ख़ुशि पियो थिए। मुंहिंजा प्यारो, कोर्ट में केस अॻियां वधियो ऐं उहो जेको माण्हू हुयो उहो गुनहगार साबित थियो ऐं उनजी वजह सां उहो जेको न्यायाधीश हुयो उन चयईं कि हिन माण्हूअ खे, हिन छोकिरे खे हमेशह जे लाइ जेल में विधो वञे। अगरि जे उहो जेल में न वञणु चाहे त उनजे एवज़ में हुनखे 10 करोड़ रुपया दंड भरे करे उहो आज़ादु थी सघंदो आहे। थोरी देरि लाइ उहो छोकिरो ॾाढो रोअणु लॻो ऐं अचंभो करणु लॻो, हे मुंहिंजो पप्पा आहे, मूंखे सज़ा कीअं ॾेई सघंदो आहे। उहो पंहिंजे पीउ खे चयो त पप्पा मां तव्हांजो पुटु आहियां, तव्हां मूंखे सज़ा कीअं ॾेई सघंदा आहियो। पप्पा चएसि थो पियो, उहो न्यायाधीश चएसि थो, हा मां तुंहिंजो पप्पा आहियां, पर हिन समय ते मां न्यायाधीश बि आहियां। अगरि जे मां तोखे सज़ा कोन ॾींदुसि त इहो ग़लति थी वेंदो, इहो अन्याय थी वेंदो। मुंहिंजा प्यारो, उहो छोकिरो चए थो, पप्पा मां जेल में नथो वञणु चाहियां पियो। हो जेको न्यायाधीश आहे उहो चएसि थो पियो, हा तूं 10 करोड़ रुपया भरे छॾ त तूं जेल में कोन वेंदे। उहो चएसि थो, पप्पा मूं वटि 10 करोड़ आहिनि कोन, मां कीअं भरींदुसि। उहो चएसि थो, ठीकु आहे पोइ जेल हलियो वञ। उहो चएसि थो, न पप्पा मां वरी कोन ग़लती कंदुसि। उहो ॾाढो रोए थो पियो, ॾाढो पछताए थो पियो, चए थो, पप्पा मूंखे जेल मां बचायो, मां नथो वञणु चाहियां पियो। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे मुंहिंजा प्यारो, हिन तरीक़े सां रोअण ते, पिटण ते ऐं ईअं चवण ते कि मां वरी कोन ग़लती कंदुसि, छा उहो न्यायाधीश जेको आहे उनखे ईअं ई वञणु ॾींदो, उनखे उहो ई माफ़ु करे छॾींदो। मुंहिंजो सुवालु आहे, छा उन न्यायाधीश खे ईअं ई माफ़ु करे छॾणु घुरिजे। मुंहिंजा प्यारो, मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदो कि उहो अगरि जे न्यायाधीश सचो आहे त उहो ईअं ई माफ़ु कोन करे सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो, उन ई हिन न्यायाधीश बि कई, उनखे चई न तोखे सज़ा भोगणी पवंदी, पर उहो लगातार मदद जे लाइ गिड़गिड़ाईंदो रहियो, पप्पा कुझु त रस्तो कढो, छो कि मां सज़ा कोन थो भोगणु चाहियां। मुंहिंजा प्यारो, उन कहाणीअ में ओॾी महिल हिकु ॾाढो वॾो बदिलाउ थो अचे पियो, है न। उहो बदिलाउ इहो आहे कि न्यायाधीश सज़ा लिखण खां पोइ उहो जेको आहे उन कुर्सीअ तां हेठि लथो ऐं जेको न्यायाधीश जो कोट हुउसि उनखे लाहे छॾी ऐं 10 करोड़ जो चेक पंहिंजे खीसे मां कढी करे पंहिंजे पुट खे ॾिनई ऐं चयईं कि तूं हे भरे छॾ। मुंहिंजा प्यारो, हीअं 10 करोड़ रुपए जो चेक जेको आहे पुट वठी करे पंहिंजे पीउ खां भरे छॾियईं ऐं उहो आज़ादु थी वियो। मुंहिंजा प्यारो, कुझु अहिड़ी ई तरीक़े जो कहाणी जेकी मां तव्हांखे ॿुधाई, कुझु अहिड़ो ई तरीक़े जो रस्तो बाइबल असांखे ॿुधाए थी पई। ईअं ई थियो, जीअं उहो छोकिरो, जीअं उहो माण्हू खां गुनाह थी वियो, उअं ई असां खां बि जाम गुनाह थी विया आहिनि। मुंहिंजा प्यारो, जीअं हुनजो गुनाह साबित थी वियो, इहो साबित थी चुको आहे कि असां बि गुनहगार आहियूं। जीअं उहो छोकिरो, जीअं उहो माण्हू पंहिंजे पाण खे बचाए न पियो सघे, उअं ई असां पंहिंजे पाण खे बचाए न सघंदा आहियूं। असां पिछले वीडियो में ॾिठो आहे, केर बि गुनहगार जीअं त पंहिंजे पाण खे न बचाए सघंदो आहे, पंहिंजी ज़मानत न ॾाढे सघंदो आहे, उअं ई असां पंहिंजे पाण खे बि नथा बचाए सघूं। सुठा कम असांजा घणा ई केतिरा हुजनि, कोई बि ग्रंथ नथो ॿुधाए पियो कि उहे पापनि खे हटाए सघंदा आहिनि। मुंहिंजा प्यारो, जीअं उहो माण्हू उहो भोगणु न पियो चाहे, सज़ा न पियो भोगणु चाहे, उअं ई असां बि मुंहिंजा प्यारो चाहियूं था कि असांजे मथां सज़ा न थिए। जीअं उहो सचो न्यायाधीश उन छोकिरे खे ईअं ई वञणु न पियो ॾेई सघे, उअं ई पिता परमेश्वर बि असांखे ईअं ई वञणु नथो ॾेई सघे पियो। पर जीअं उनजे मदद घुरण ते, उन माण्हूअ जे पंहिंजे पीउ सां मदद घुरण ते, रोअण ते चयईं कि पप्पा कुझु त रस्तो कढो, ईअं ई मुंहिंजा प्यारो असांजे मदद घुरण ते पिता परमेश्वर जंहिं असांखे ठाहियो आहे असांजे लाइ रस्तो कढियईं। बाइबल ॿुधाए थी पई कि उहो परमेश्वर जंहिं सॼो जहां खे ठाहियो, उहो यीशु मसीह जे नाले सां धरतीअ ते आयो। उहो छो आयो हिन धरतीअ ते? उहो आयो ताकी तव्हांजी ऐं मुंहिंजी क्रूस ते सज़ा खणी करे असांखे आज़ादु कराए सघे। मुंहिंजा प्यारो, जीअं हुन पंहिंजे पप्पा खां चेक वठी करे भरे छॾियईं, उनजे पप्पा उनजे लाइ चेक खे उपलब्ध कराई, उअं ई पिता परमेश्वर रस्तो उपलब्ध कराई यीशु मसीह जे द्वारा हुन सज़ा खे भोगे छॾियईं। जीअं उनजे पिता हुन सज़ा खे भोगे करे हुन छोकिरे खे आज़ादु कयईं, उअं ई बाइबल ॿुधाए थी पई
कि यीशु मसीह जे द्वारा उहा सज़ा खई वई, असांखे उन जी वजह सां आज़ादी ॾिनी वई। मुंहिंजा प्यारो बाइबल असांखे ॿुधाए थी पई कि यीशु मसीह इन जे लाइ आयो ताकी उनखे क्रूस ते चाढ़ियो वञे तव्हांजी ऐं मुंहिंजी सज़ा जी वजह सां, ताकी असांखे सज़ा न मिले। बाइबल ॿुधाए थी पई हुन छुटकारे जे, हुन दाम जे रूप में पंहिंजे पाण खे ॾेई छॾियईं ताकी असां उन जे द्वारा आज़ादु थी सघूं, ताकी असांजे मथां सज़ा न थिए। मुंहिंजा प्यारो जेॾी महिल मां तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधायां त मूंखे ख़बर आहे तव्हांजे दिलि में कुझु सुवाल ईंदा, है न। इहे सुवाल अहिड़ा आहिनि जेके अचणु ॾाढा ज़रूरी बि आहिनि। जीअं त माण्हुनि जे दिलि में सुवाल अची सघंदो आहे कि असां गुनाह कयो आहे, उहो परमेश्वर छो भोॻे, है न। उनजे अलावा इहो बि तव्हांजे दिलि में सुवाल ईंदो कि हिकु माण्हू सॼे जहान जे पापनि खे कीअं खणी सघंदो आहे, उनजी भुगतान कीअं करे सघंदो आहे। तव्हांजे दिलि में शायदि इहो बि सुवाल अची सघंदो आहे कि यीशु त 2000 साल पहिरियों आयो, हाणे उनजो असरु कीअं थी सघंदो आहे, है न। उनजे अलावा तव्हांजे दिलि में इहो बि सुवाल अची सघंदो आहे, उहो त क्रिश्चननि जो परमेश्वर आहे, उनजो असां सां लेनो देनो छा, है न। तव्हांजे दिलि में इहो बि सुवाल अची सघंदो आहे कि असां कीअं विश्वास कयूं कि बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई उहो सही आहे, है न। तव्हांजे दिलि में इहो बि सुवाल अची सघंदो आहे कि बाइबल छा थी रस्तो ॿुधाए पई, उनजे लाइ असांखे छा करिणो पवंदो, छा उहो आसान आहे, छा उहो सभिनीनि जे लाइ आहे। मुंहिंजा पहिरियों वग़ैरह वग़ैरह तव्हांजे दिलि में घणा ई सुवाल ईंदा। इन्हनि सभिनी सुवालनि खे ईंदड़ समय ते असां ॾिसंदासीं। तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।